नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड सरजाणा फार्म पारां 10 महीने खां सीता रोड जी सरकारी लाइब्रेरी लाइ हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में फार्म जे बानी मशहूर मेमण जी अॻुवाणी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब सीता रोड ताईं रैली कढी वई है। नवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। जी, जीअं त अॼु असां सीता रोड प्रेस क्लब अॻियां मौजूदु आहियूं, जिते सीता सुरजाण फोरम पारां 10 महीननि खां सीता रोड जी सरकारी लाइब्रेरी लाइ हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में फोरम जे बानी मशहूर मेमण जी अॻुवाणी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब सीता रोड ताईं रैली कढी वई आहे। रैली में मासूम, ज़ैनब मशहूर, असद मशहूर, अवैस मशहूर, शहज़ाद मशहूर, मोहम्मद मूसा चांडियो, साईं जमील अहमद सुमरो, आमिर राजपूत शरीक आहिनि। मशहूर मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जदीद दौर में क़ौमूं नौजवाननि खे इल्मु ऐं हुनर जा मौक़ा फ़राहम करे अॻिते निकिरी वियूं, जॾहिं त सिंध बोतारनि, जागीदारनि, सरदारनि ऐं पीरनि जी ग़ुलामी सबबि पथर वारे दौर ॾांहुं वापसि पई वञे। सिंध जे नौजवान तालीम तरबियत खां महरूम हुजण करे इख़लाक़ी क़दुरु विञाए सिंध जे शानदार रवायतुनि खे पुठि ॾींहों ॾींहुं तबाही ॾांहुं रवां दवां आहिनि। हिन वधीक चयो त सिंधी क़ौम पंहिंजो शानदार वरिसो तॾहिं क़ाइमु रखे सघंदी जॾहिं सिंध जे नौजवाननि जे हथनि में शाह जो रिसाले समेत दुनिया जे इल्मु, अदब, फ़लसफ़ो, साइंसी किताबनि जी सूरत में हथनि में हूंदा। हिन मुतालो कयो त सीता रोड समेत सॼी सिंध में लाइब्रेरियूं क़ाइमु करे नौजवाननि खे अॻिते वधी बहितरी किरदार अदा करण जा मौक़ा फ़राहम कया वञनि। जी, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।